काल खां साईं ॾिसूं पिया सोशल मीडिया ते हणण लॻी पिया त क्रिकेटर जेको आहे सिंध जे शान में गुस्ताखी कई आहे, सिंध जे लाइ अल्फाज़ घटि लिखिया आहिनि ऐं सिंध जे लाइ ही ॻाल्हि कई आहे। बाबा आऊं बि सिंधी आहियां, आऊं बि सिंध जो रहण वारो आहियां, हिन वक़्तु स्पेन में आहियां। मां तव्हांखे घणी परे जी ॻाल्हि नथो ॿुधायां, 2 साल पहिरें जी ॻाल्हि ॿुधायां थो। कराची जे डिफेंस में शाम जो वक़्तु हो, मूं वटि गाॾी हुई मुंहिंजी, उनजा डॉक्यूमेंट्स करोला गाॾी हुई, डॉक्यूमेंट्स वग़ैरह पूरा हुया, अर्चे हुई ऐं मूं पाण ड्राइव पे कई त अॻियां जेको हाइपर स्टार शॉपिंग मॉल आहे हिन खां थोरो अॻियां पुलिस मोबाइल बीठी हुजे त मूंखे हुन रोकियो। डॉक्यूमेंट्स बि पिया, सभु कुझु पिया, ड्राइवर बि गॾु वेठो हुजे, ऐं बि गाॾी पियो हलायां, लाइसेंस बि हुजे। त नौजवान ॾिठुमि, गाॾी खां लथुमि त नौजवान जेको पुलिस वारा उन्हनि मूंखे रोकियो। मूं पंहिंजो तारीफ़ वग़ैरह करायो ऐं मां ज़ाहिर सी ॻाल्हि आहे प्रेस में बि हुयुसि, मीडिया में मुंहिंजी जेको ख़बरूं अख़बार सां रिलेटिव हुयुसि, अख़बार जी रिपोर्टिंग कई आहे मूं पंहिंजे इलाइक़े में। त मुंहिंजे महिल ब्रेक हई त मूं हुनखे ईअं ई जेको आहे न तारीफ़ कोन करायो त भई ऐं को सहाफ़ी आहियां छा, या अख़बार सां लिखां थो, वाबस्ता आहियां। मां अक्सर कोन तारीफ़ कराईंदो हुउसि इन शइ जो त मां को रिपोर्टर आहियां या मां वॾी का शइ आहियां। बहरहाल ख़ैर मूं किसो घणो ढको कोन था कयूं, मुख़्तसिर ॻाल्हि था कयूं। त बीठुसि उते हाइपर स्टार वटि, त मूंसां गॾु दोस्त हुजे, मूंखे चयो तूं हुनखे ॿुधा न तूं सहाफ़ी, मूं चयो न ॾिस त सही थिए छा थो। साईं पढ़ियल लिखियल नौजवान पुलिस वारो सिंधी ॻाल्हाए पियो, सिंधी में ॻाल्हि ॿोल करे पियो ऐं मूं हुनखे चयो भाउ तूं क़ाबिल माण्हू आहीं, तूं छा मसइलो आहे? त चवंदा साईं को मसइलो कोन्हे, सॼियूं ॻाल्हियूं छॾे, ठीकु आहे, सॼियूं ॻाल्हियूं छॾे। जी चवंदा साईं का मसइलो कोन्हे, मुंहिंजो डॉक्यूमेंट्स खपनि। चवंदा डॉक्यूमेंट्स का ॻाल्हि कोन्हे, बसि महिरबानी, का ॻाल्हि कोन्हे, सॼियूं ॻाल्हियूं छॾे एतबार कयो। हुन मूंखे चयो त साईं हाणे भला असांखे 100 रुपयो ॾियो, ठीकु आहे। पर ख़ैर मुंहिंजो दोस्त हिते पासे में वेठो, हुन कढी यकदमि 100 रुपयो ॾेई छॾियो। मूं हुनखे चयो, मूं चयो तूं छो ई कयो आहे, तूं घटि में घटि सबर त कर, पाण को सिग्नल कोन टोड़ियो आहे, पाण को जेको आहे कंहिं माण्हू खे टकर कोन हयो आहे, पाण वटि गाॾी जा कागज़ आहिनि, इनलीगल कोन्हियूं, हथियार कोन्हनि गाॾी में, गाॾी क्लियर आहे, पाण ड्रिंक कोन पिया कयूं, न को पाण अहिड़ी का इनलीगल शइ आहे गाॾी में। हुन चयो यार चलो ख़ैर आहे, हुन रिक्वेस्ट करे 100 रुपयो घुरियो, हुन ॾेई छॾियो। सो हाणे उहे दोस्त जेके चवनि बाबा पुलिस उहो बि पुलिस जो किरदारु आहे जेको पुलिस खणी माण्हुनि खे गोलियूं थी हणे, ठीकु आहे, पुलिस जो उहो बि किरदारु तव्हांजे साम्हूं जे माड़ी जलबाणी में इन ई नवाब शाह जी पुलिस जेको सरेआम ॻोठ वञी गोलियूं हलाए माण्हुनि खे जेको शहीद कयो। उनखां पोइ तव्हां कई वाक़िया ॾिसो सिंध जे रोडनि ते, तव्हां हिन महिल ॾिसो त सिंध जा जेके ट्रांसपोर्टर आहिनि त उन्हनि खां पुछो त सिंध जे पुलिस उन्हनि माण्हुनि जो कहिड़ो हाल आहे, जेके उन सिंध पुलिस उन्हनि खां करे थी। त भाउ उन क्रिकेटर इहो चयो आहे, ठीकु आहे, उन इहा ॻाल्हि कई आहे त बाबा असां मुंहिंजो ख़ुशनसीबी आहे जेको पंजाब में रहां थो, सिंध में सही चयो आहे। हुन इन ॻाल्हि खे असांखे तस्लीम करणु खपे। असांजी पुलिस जो किरदारु कहिड़ो आहे, असांजी पुलिस जो छा किरदारु रहियो आहे रोडनि रस्तनि ते, छा सिंध जे माण्हुनि खां लिकियल आहे, छा सिंध जे माण्हुनि खे ख़बर कोन्हे। सिंध में तव्हां ॾिसो त हींअर पुलिस जी सरपरस्ती में केतिरा मंशा जा अॾा पिया हलनि, ऐं उनखां पोइ पुलिस जेको आहे कीअं माण्हुनि खे खंबे माण्हुनि जे बचनि खे हाफ फ्राई करे गोलियूं हणी उछलाए थी छॾे, को दाद फरियाद थिए थो, का कंहिंजी ॻाल्हि को ॿुधी वञे थी। त भाउ हुन ठीकु आहे, हिकिड़ी प्रॉपर ॻाल्हि कई आहे, त भाउ ईअं कोन सिंध जी शान में गुस्ताखी कई आहे, हुन हिकिड़ी ॻाल्हि कई, शुक्र कयो थो कयां त मां पंजाब में रहां थो, भाई ठीकु आहे, हुननि जो कानून सुठो आहे, हुननि जा हुकुमरान सुठा हुननि खे ॾियनि था। असांजा सिंधी हुकुमरान आहे, 15 सालनि में हुननि सिंध खे छा ॾिनो, सिंध जे माण्हू खे छा ॾिनो, अबोज माण्हू खे, मिसकिन माण्हू खे छा मिलियो, ॿुधायो मूंखे सिंध जो माण्हू अॼु। सो इन ॻाल्हि ते जेके सस्ती शोहरत वठण वारा, जेके सस्ता फेसबुकी अदीब, जेके पंहिंजे पाण खे सॾाइण वारा, त भाउ सिंध जे शान में गुस्ताखी। हाणे 15 सालनि खां तव्हांजे सिंध जे शान जी गुस्ताखी हले वेठी, पीपल्स पार्टी करे वेठी, तव्हांजा इदारा तबाह थी विया। नौजवान ॾिसो जेके मेडिकल में जेके नौजवाननि सां ज़ुल्म थियो आहे, उहे केरनि सिंधी ऑफिसर पिया कनि, उनखां पोइ सिंधी पुलिस ऑफिसर पिया कनि। ॾिसो जेके सिंध जे माण्हुनि सां कनि था, वॾेरनि जे चवण ते एफआईआरूं कटनि था, 10 कूड़ा केस दाख़िल करे माण्हुनि खे गोलियूं हणी मारनि था। त हिते बि असांखे गैरत अचणु घुरिजे।